सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि ते केस दाख़िल करण समेत सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जो पैदल काफ़िलो कक्कड़ पहुतो, जिते संदन शानदार आजियां कई वई आहे। सिंध जे ज़मीननि ते गैर क़ानूनी वालार, वफ़ाक़ी इदारनि मां मुलाज़िमनि जे जबरी बरतरफ़ी, धारियुनि जे आबादकारी ऐं ज़रई पाणी खोट ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻुवान सिकंदर सोढर, हाजी ख़ान मारफाणी, अब्दुल हमीद सुमरो ऐं ॿिनि जे अॻुवाणी में निकितल पैदल काफ़िलो मेहड़ खां कक्कड़ पहुतो। कक्कड़ में ग़ुलाम अब्बास जमाली जे अॻुवाणी में शहरनि जे वॾे अंग काफ़िले मथां गुलनि जी वर्खा करे संदन शानदार आजियां कई। इन मौक़े ते SUP अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफार्म तां पैदल मार्च कयो पियो वञे। हुननि चयो त सिंध में बहरिया टाउन जे मनसूबनि समेत धारियुनि जी आबादकारी कराए धरती धड़नि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। हुननि ॿुधायो त सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि मथां कूड़ा केस दाख़िल करे वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। जन त वफ़ाक़ी इदारनि मां मुलाज़िमनि खे जबरी तौर ते बरतरफ़ करे केतिरनि ई घरनि जा चुल्हा उझाया विया आहिनि। अॻुवाणनि चयो त सिंध में पाणी जे हथरादू खोट पैदा करे सिंध जे आबादगारनि जे मुआशी क़त्ल सां गॾु सरसब्ज़ ऐं शादाब ज़मीननि खे बंजर बणायो पियो वञे। हुननि चयो त जेसीं ताईं सिंध सां थींदड़ साज़िशनि खे ख़तमु नथो कयो वञे, ओसीं ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। अज़हर अली बबर, HSTV न्यूज़, कक्कड़।